दर्शन गाने वॼायो ॿोली विझाई। हिकु जोरो मंदर वियो, मुड़ुस नवां जूता पाता। ज़ाल चयसि चोरी थी विया त? मुड़ुस हिकु फ़क़ीर जेको मंदर जे ॿाहिरि वेठो हो उनखे जूता ॾेई चयो, मां वापसि ईंदुसि, इन जा तोखे मां 100 रुपया ॾींदुसि। मंदर में मुड़ुस 500 रुपया दान ॾियण लॻो। ज़ाल चयसि एतिरा छो? हिन सोचियो ठीकु आहे, इहे 500 रुपया मां वरी फ़क़ीर खे ॾेई छॾींदुसि। वापसी ते न फ़क़ीर हो न जूता। अॻिते हिकु दुकानदार चई रहियो हो, ब्रांडेड जूता 500 रुपए में, ब्रांडेड जूता 500 रुपए में। इहे त संदसि ई जूता हुआ। दुकानदार चयसि फ़क़ीर विकिणी वियो आहे 500 में, तूं मूंखे 500 ॾे ऐं वापसि वठ। मुड़ुस मुरकियो, नेक ख़्याल पूरो थियो। पैसा मूं फ़क़ीर खे ॾियण ते चाहिया, उनखे बि मिलिया ऐं मूंखे पंहिंजा जूता बि मिलिया। सुठा ख़्याल कॾहिं बि ज़ाइ नथा थियनि, नेकी बणिजी वापसि था अचनि। जय झूलेलाल एंड ओम शांति शांति शांति।